लगातार हिक ई क़िस्म जूं भाॼियूं ऐं सब्जियूं इस्तेमालु करण सां माण्हूअ जी दिलि भरिजी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे त केतिरियूं ई सब्जियूं ऐं भाॼियूं मुख़्तलिफ़ मौसमुनि में थोरे थोरे वक़्त लाइ हूंदियूं आहिनि, जेके न रुॻो मौसम जे हिसाब सां ज़ाइके वारियूं पर सिहत जे पिणु वॾनि फ़ाइदनि वारियूं हुजनि थियूं। अहिड़े ई हवाले सां अॼु असां अव्हां लाइ गुआर जी सब्ज़ी आंदी आहे, जंहिंजा सिहत लाइ अनेक फ़ाइदा आहिनि, जिन बाबति ज़िक्र कंदासीं। गुआर जी सब्ज़ी फरियुनि जे नसुल में अचे थी। इन में फाइबर तमामु जजे मिक़दार में हूंदो आहे, जंहिंजे करे घणे वक़्त ताईं पेट भरियल रहण जो अहसासु थिए थो। इहा सब्ज़ी जिस्म मां कैलोरीज़ जो मिक़दार घटाइण में अहम किरदारु अदा करे थी, जंहिंसां जिस्म जी चर्बी ऐं वाधू वज़न सवलाईअ सां घटाए सघिजे थो। गुआर फरियुनि में मौजूदु फाइबर जो जजो मिक़दार सब्ज़ीअ खे रोकण ऐं आंडनि जी बाक़ाइदा हरकत में मदद कंदो आहे, जंहिंसां हाज़मे जो निज़ाम बहितर थिए थो। गुआर जी फरियुनि में ग्लाइसेमिक इंडेक्स तमामु घटि मिक़दार में हूंदो आहे, जंहिंजे करे इहा रत में शुगर खे कंट्रोल करण में मदद ॾिए थी, जंहिंजे करे शुगर जा मरीज़ गुआर जी सब्ज़ीअ खे फ़ाइदेमंद खुराक तौरु इस्तेमालु करे सघनि था। गुआर फरियुनि में पोटाशियम जो बि जजो मिक़दार हूंदो आहे, जेको ब्लड प्रेशर खे घटाइण लाइ अहम किरदारु अदा करे थो, जंहिंजे करे गुआर जी सब्ज़ी दिलि जी बीमारियुनि जा ख़तरा घटाइण लाइ तमामु फ़ाइदेमंद साबित थींदी आहे। इन सब्ज़ीअ में विटामिन के ऐं कैल्शियम जो बि जजो मिक़दार हूंदो आहे, जेके हड्डियुनि जी मज़बूती ऐं उन्हनि जी सिहत लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। गुआर में एंटीऑक्सीडेंट्स जो बि मिक़दार घणो हूंदो आहे, जेको सेलनि खे मुख़्तलिफ़ ख़तरनि खां बचाए थो, जंहिंजे करे इहा सब्ज़ी इम्कानी तौर ते कैंसर जे ख़तरनाक मर्ज़ जे ख़तरनि खे बि घटाए थी।